मेहरबानी अवां जी। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों, मेहनत कश गरीबो, हारियो, मुंहिंजा मोअज़्ज़िज़ दोस्त अज़ीज़ो, अस्सलाम वालेकुम। मां अवां जो शुक्रगुज़ार आहियां। मां हमेशह अवां जो शुक्रगुज़ार रहियो आहियां। मेहरबानी पुट। ऐं हाणे बि मां तव्हांजो शुक्रिया थो अदा कयां। इन करे छो जे मां अवां जूं महिरबानियूं नथो विसारे सघां। तव्हां जॾहिं खां मां सियासत में आयो आहियां, जॾहिं खां मां वज़ीर थियो हुउमि, उन ज़माने खां मुंहिंजो तालुकात ऐं रिश्तो तव्हां सां रहियो आहे। मां उन वक़्त में बि ईंदो हुउमि, हितां जा दौरा कंदो हुउमि। ऐं मूंखे यादि आहे त जॾहिं मां मिठीअ जो दौरो कयो हो त उन वक़्तु मिठीअ जे माण्हुनि मूंखे चयो हो त इहो मिसाल न आहे त मिठीअ में कॾहिं को वज़ीर आयो आहे ऐं तव्हां ई पहिरियां ख़ारजा वज़ीर आहियो, तव्हां ई पहिरियां ई मर्कज़ जा वज़ीर आहियो जो तव्हां दौरो कयो आहे मिठीअ जो। ऐं उन ज़माने में मिठीअ में दौरा कंदा हुआ साबिक़ा वज़ीर जेके लथल हूंदा हुआ ऐं उहे बि दौरा न कंदा हुआ, उन्हनि खे ज़बरदस्ती मिठीअ मोकिलींदा हुआ। जेके हुकुमरान हूंदा हुआ नज़रबंदि करे ऐं जेलनि में उन सूरत में मिठीअ जो दौरो कंदा हुआ। ज़बरदस्ती जॾहिं जेल में न त नज़रबंदीअ जे लिहाज़ सां जॾहिं साबिक़ा वज़ीरनि खे सिंध जी हुकूमत मोकिलींदी हुई सज़ा ॾियण लाइ, पोइ उन ज़माने में मिठी साबिक़ा वज़ीर वेंदा हुआ। जीअं हिकिड़ो वज़ीर हो जेको मर्कज़ जो वज़ीर बि हो, उन खे उन वक़्त जे सिंध जी हुकूमत हुते नज़रबंदि कयो हो मिठीअ जे गेस्ट हाउस में। पर मां इन सूरत में मिठी न वियो हुउमि। मां वज़ीर जे हैसियत में मिठीअ जो दौरो कयो ऐं वज़ीर ख़ारजा जे हैसियत में मिठीअ में दौरो कयो। ऐं हाणे बि इन जाइ ते जिथां मां तक़रीर थो कयां, हितां बि इहो जेको बंगलो हिते ठहियलु आहे 1880 जो, 1880 जे बंगले जो इहो बंगलो ठहियलु हो। 1880 में अंग्रेज़नि ठाहियो इहो बंगलो। इहो बिल्कुलु कचो बंगलो आहे, सिरां सभु कचियूं अथसि, पर बंगलो ॾाढो आलीशान आहे, सिंगारियल आहे, कमु सभु कुझु ॾाढो चङो थियल आहे। ऐं दरवाज़ा वग़ैरह भितनि ते सभु पेंट वग़ैरह लॻियल आहे। मां चयो दोस्तनि खे त इहो बंगलो कॾहिं ठहियो? इहो तव्हां इहा ॻाल्हि ईअं त न कयो आहे त असांजे दौरे लाइ इहो तव्हां बंगलो ठाहियो आहे, हिन खे सिंगारियो आहे, तव्हां अजायो छो ख़र्चु कयो आहे? इन जी का ज़रूरत न। त दोस्तनि चयो त न, इहो बंगलो जेको कचो बंगलो हो, इहो बंगलो ठहियो हो उन वक़्त में जॾहिं लियाकत अली ख़ान वज़ीर आज़म हो। ऐं लियाकत अली ख़ान जॾहिं वज़ीर आज़म हो त लियाकत अली ख़ान ऐलान कयो हो त मां थरपारकर जे मशहूरु जेको शहरु आहे थरपारकर जो, जिथे अकबर बादशाह जी पैदाश आहे, उन थरपारकर खे मां ॾिसणु थो घुरां ऐं जिथे अकबर ॼायो हो उन शहर खे मां ॾिसणु थो घुरां। त उन लाइ चयूं त उन ज़माने में इन कचे बंगले खे जी मरमत थी, चङी तरह दुरुस्त कयो हुउसि ऐं सिंगारियो हुउसि। पर पोइ ओचितो लियाकत अली ख़ान न अची सघियो ऐं उन ज़माने खां पोइ को वज़ीर आज़म बि हिते न आयो आहे। त वज़ीर ख़ारजा जी हैसियत में मां वियो हुउमि मिठी, वज़ीर आज़म जे हैसियत में मां थरपारकर आयो आहियां। पर चवनि था त मां खां अॻु में को वज़ीर आज़म हिते न आयो, को सदर हिते न आयो। ऐं हाणे भला मां छो भला हितां जो दौरो वरी थो कयां? इन करे न त मां वज़ीर आज़म आहियां, इन करे न त मां वज़ीर ख़ारजा हुउमि, इन करे मां हुते मिठीअ जो दौरो कयो। मां अवां जो अदना ख़िदमतगार आहियां, इन करे मां इहो दौरो थो कयां। मां छड़ो हिते ईअं न आयो आहियां छो जे त मां अवां खे सुञाणा ऐं असांजी वाक़फ़ियत आहे। तव्हां ॿिया असांजा जेके इलाइक़ा आहिनि, ॿिया सूबा आहिनि,
मां सरहद में, सरहद जे सूबे में अहिड़ियुनि जायुनि में वियो आहियां जिथे कॾहिं कोई डिप्टी कमिश्नर बि न वियो हूंदो। हर हिकु चपे चपे जी मां हुतां जा दौरा कया आहिनि, सफ़र कया आहिनि। मां चवां थो तव्हांखे मिसाल न मिलंदो त तव्हां सरहद जे इलाइक़े खे वठो ऐं न छड़ो असांजे पाकिस्तान जे ठहण खां पोइ, पाकिस्तान जे ठहण खां अॻु में बि तव्हां ॾिसो त मां अहिड़नि इलाइक़नि जा दौरा कया आहिनि, अहिड़नि तकनि जा दौरा कया आहिनि जॾहिं कंहिं बि न, मां चवां थो वज़ीरनि खे त छॾियो, पर ऑफिसर जेके हुआ, कामोरा जेके हुआ, उन्हनि खे बि जुरत न थी त उन्हनि दौरनि में, उन्हनि इलाइक़नि में हो दौरा करे सघनि। इहो साॻियो दौरो गिलगित जो ऐं स्कर्दू जो बि मां ऐं हुंज़ा जो बि ईअं कयो आहे। इहे साॻा दौरा मां आज़ाद कश्मीर जा बि कया आहिनि। आज़ाद कश्मीर में बि वियुमि त छा हर सिपासनामे में मूंखे चवनि त तव्हां पहिरियां ई हितां जा वज़ीर आज़म आहियो, न त तव्हां पहिरियां ई हितां जा हुकुमरान आहियो जंहिं हिन इलाइक़े जो दौरो कयो, तव्हां खां अॻु में हिते केरु न आयो। ऐं बलूचिस्तान जा बि साॻा ई ईअं असां दौरा कया आहिनि इन ई ख़्याल सां। पंजाब जा बि ईअं ई दौरा थिया आहिनि मुंहिंजा, ऐं पंजाब जा बि वरी इंशा अल्लाह ताला हिकिड़े महीने जॾहिं इस्लामी कॉन्फ्रेंस, रहबरनि जी कॉन्फ्रेंस ख़तमु थींदी त मार्च जे महीने में ईअं ई वरी दौरा कंदासीं पंजाब जा। छा मतिलबु आहे, कहिड़े ख़्याल सां था इहे दौरा थियनि? तव्हां सम्झो था त भला ऑफिस में वेही आसानीअ सां कमकार नथो थी सघे? जॾहिं हुकूमत ॿियनि जी बि हली त छड़ो फाइलनि ते ऐं कागज़नि ते ऐं फाइलनि ते, असां बि ईअं हिकिड़ी जाइ ते वेही चङे दफ़्तर में अंदरि चङी तरह आराम सां वेही ऐं छड़ो पटे वाले खे घंटी वॼाए चओ हे फाइल खणी वञ, ॿियो फाइल आण। छो? इहो त आसान कमु आहे। चओ त असां छो वञूं, असां छो इहो पहरो कयूं, असां छो इहा तकलीफ़ वठूं? आख़िर ॿिया वज़ीर बि आहिनि, सरकारी कामोरा बि आहिनि, DSP बि आहिनि, SP बि आहिनि, इहे था कमु कनि, इहे कमु कंदा। मां छो पाण वञा, पाण तकलीफ़ वठां ऐं कॾहिं उस में, कॾहिं सियारे में, कॾहिं सावण में, कॾहिं रस्ता चङा, कॾहिं रस्ता ख़राब, काथे जाइ रहण जी चङी न, काथे जाइ रहण जी चङी, कॾहिं काथे माण्हुनि खे मिलण में तकलीफ़ थिए, काथे इंतिज़ाम बंदोबस्तु न चङो इन दौरनि जो। मां इन्हनि ॻाल्हियुनि जो कॾहिं ख़्यालु ई न कयो आहे। मां इन्हनि ॻाल्हियुनि जो कॾहिं ख़्यालु करे ई नथो सघां। मां चवां थो तव्हांखे त मां जॾहिं मुंहिंजी ख़ुशी उन वक़्तु थी थिए, मां ख़ुशि उन वक़्तु थो थियां, मुंहिंजी फ़रहत, मुंहिंजी तबियत खे फ़रहत उन वक़्तु पहुचे जॾहिं मां ग़रीबनि सां रूबरू मुक़ाबिलो थो कयां ऐं जॾहिं हुननि खे मां ॾिसां थो। इहा मुलाक़ात जेका आहे, इहा मुंहिंजे लाइ सभिनी खां वधीक ख़ुशगवार मुलाक़ात आहे, सभिनी खां वधीक नेक ॻाल्हि मुंहिंजे लाइ। ऐं चङी ॻाल्हि इहा आहे जॾहिं मां तव्हां जहिड़े माण्हुनि सां थो मिलां, जॾहिं तव्हां जूं दरख़्वास्तां थो मां ॾिसां, जॾहिं तव्हांजे हथनि खां मां दरख़्वास्तां थो वठां, जॾहिं तव्हांजी पुकार थो मां ॿुधां, जॾहिं जेके तव्हांजा सूर ॾुख आहिनि उहे मां पंहिंजे कननि सां थो ॿुधां, जॾहिं मां मुल्क जूं हालतां पंहिंजी अखियुनि सां थो ॾिसां, त पोइ मां चवां थो त हाणे मौजूदा सूरत हाल मुल्क जी ईअं आहे, ईअं थो थिए। हिते इहा तकलीफ़ आहे, हिते पाणीअ जी किलत आहे, हिते रस्तो न ठहियो आहे, हिते बिजलीअ जी ज़रूरत आहे, हिते हे फलाणे ऑफिसर चङो कमु कयो आहे, हिन जाइ ते फलाणे ऑफिसर ख़राबु कमु कयो आहे, हिन जाइ में MNA, SP ऐं MPA पंहिंजे तक जो कमु कनि था, हिते हुननि पंहिंजे तक जी माण्हुनि जी ख़िदमत कई आहे, हुते न कई आहे। इहा मुंहिंजी अखियुनि जी ॾिठल रिपोर्ट आहे। ॿिया माण्हू कागज़नि ते रिपोर्टां पढ़ंदा आहिनि ऐं उहा रिपोर्ट कंहिं लिखी, कीअं लिखी वई, उहा बि ॾिसी था सघनि। मां हिते हिन तारीख़ी शहर में, थरपारकर जे तारीख़ी शहर में इन करे न आयो आहियां त उन जाइ में मां वेहा ऐं फ़रहत सां जेका जाइ लियाकत अली ख़ान लाइ ठही ऐं जंहिं जाइ में लियाकत अली ख़ान न अचे सघियो, इन करे मां न आयो आहियां त हुते असां वेही गरम चांहियूं पियूं ऐं पंहिंजे दोस्तनि सां छड़ो ॻाल्हियूं कयूं। न, अॻे बि मां इन मतिलब सां न आयो आहियां। मां अॻे बि मतिलब सां आयो त अवाम सां असांजो रिश्तो वधे, अवाम सां असांजो राब्तो वधे, असांखे ख़बर पए त हुननि जी छा हालत आहे, कहिड़ी तकलीफ़ में आहिनि, कहिड़े पाणीअ में आहिनि। इन करे मां हिन वक़्तु बि आयो आहियां। तव्हां ईअं न सम्झो।
त ॿी कहिड़ी ज़रूरत आहे? ॿी का ज़रूरत न आहे। आओ जॾहिं अवाम सां मुलाक़ात थी थिए न छड़ो अवाम जूं ॻाल्हियूं था ॿुधूं, पर मुल्क जी दुनिया जी जेका सूरत हाल आहे, दुनिया कीअं पई थी हले, उहो बि मूंखे मौक़ो थो मिले त मां अवाम खे ॿुधायां त छा पियो थो हले दुनिया में, छा असांजे मुल्क में पियो थो हले। छो जो जमहूरियत जे लाइ असां जदोजहद कईसीं, जमहूरियत जे लाइ जदोजहद कईसीं, इन करे त असांजी ऐं अव्हां जी हिक ॿिए सां गुफ़्तगू हुजे, त तव्हां की आज़ादी हुजे, तव्हां आज़ादु हुजो त मां सां तव्हां ॻाल्हाए सघो ऐं मां बि तव्हां सां ॻाल्हाए सघां, मां बि तव्हां वटि अचां, तव्हां मां वटि अची सघो, मां अव्हां वटि वञी सघां। ऐं कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं त इहे जेके दुनिया जूं हलनि थियूं ॻाल्हियूं, दुनिया जूं ॻाल्हियूं छा आहिनि? इहो इलाइक़ो असांजो जेको आहे थर जो इलाइक़ो, इहा जेका जंग थी, 71 जी जंग जेका थी, उन जंग में मां तव्हांखे छा ॿुधायां त छा जेके हिंदुस्तान जूं फ़ौजियूं हुयूं केसि ताईं हिन शहर जे ज़रे घटि हिन शहर ताईं पहुतियूं हुयूं, 4 माइल हितां परे हुया, 4-5 माइल हितां परे हुया। छा छड़ो जेको सॼो तालको छा छॾिजो हुननि जे कब्ज़े में हो, ऐं छा छड़ो हिकिड़ो तालको आहे, पर सॼे सिंध में को ज़िलो एतिरो वॾो न आहे जेतिरो छाछड़ो तालको आहे। इन सॼे छाछड़े तालके जो कब्ज़ो हो हिंदुस्तान जे हथनि में, सॼे छाछड़े तालके जो कब्ज़ो हो। ऐं इन खां सवाइ नंगर पाकर, सॼे नंगर पाकर जो कब्ज़ो हो। हाणे उहो इहे ॻाल्हियूं आहिनि दुनिया जूं ॻाल्हियूं त छड़ा 2 साल गुज़रिया आहिनि उन वाक़िए खे। अफ़सोसनाक, हैरतनाक हादसो जेको थियो, जेको असांजे मुल्क जे ख़िलाफ़ ज़ुल्म थियो, जेका पाकिस्तान जे बका ऐं सालमियत जे ख़िलाफ़ जेका साज़िश थी, उनखे छड़ा 2 साल गुज़रिया आहिनि। उन्हनि 2 सालनि में छा न छड़ो छाछड़ो, न छड़ो नंगर पाकर, न छड़ो थर पाकर खां 4 माइल परे, पर हुते असांजे पंजाब में बि सियालकोट डिस्ट्रिक्ट जो शकरगढ़ जो इलाइक़ो बि हिंदुस्तान जे कब्ज़े में हो। पंजाब में शकरगढ़ जो इलाइक़ो, सिंध में इहे 2 तालुका ऐं ज़रे घटि अधु 3 हिसो उमरकोट जो हुननि जे हथनि में, उमरकोट जो हिसो हुननि जे हथ में, 4 माइल उमरकोट खां परे। त इहो पर न छड़ो इहा ॻाल्हि ई उमरकोट खां ऐं छाछड़ो थरपार नंगर पाकर ऐं शकरगढ़, पर मशरक़ी पाकिस्तान अलहदा थियो, हो सॼे मशरक़ी पाकिस्तान ते कब्ज़ो। ऐं इहे जेका तव्हांजी असांजी मुल्क जी ज़मीन, हो हिसो जुदा थियो। इन साज़िश जेका बैन अल-अक़वामी साज़िश हुई, उन सां उहो हिसो जुदा थियो। उहो हिसो त जुदा थियो, पर हिन इलाइक़े हिन हिसे में उन्हनि त चयो त असां आज़ादु आहियूं, असां आज़ादु था रहणु घुरूं। कहिड़ी आज़ादी अथनि, कहिड़े क़िस्म जी आज़ादी अथनि? हाणे छड़ा 2 साल गुज़रिया आहिनि, 2 सालनि में ॾिसी था सघनि त कहिड़े क़िस्म जी आज़ादी अथनि, कीअं पंहिंजी आज़ादी हलाइनि था, केतिरो ख़ुशि आहिनि हाणे ऐं केतिरो ख़ुशि आहे अॻु में। हाणे चङी तरह पाण महसूसु कनि, इन ॻाल्हि खे पाण ॾिसनि त छा इहा हुननि खां चङी ॻाल्हि थी, छा इहो चङो फ़ैसिलो हुन की न इहो ग़लति फ़ैसिलो हुन। मां इन ते वधीक नथो चवणु घुरां, पर उहो हिसो हिंदुस्तान जे कब्ज़े में आयो ऐं हुतां जे माण्हुनि चयो असां आज़ादु था थियणु घुरूं। हे हिसो जेको असांजो, हे मुल्क जेको असांजो, हे भाङो जेको असांजो, इन में बि 5000 माइल रक़बो, 5000 माइल कुझु मामूली ॻाल्हि न आहे। उहो बि हिंदुस्ताननि जे हथ में 5000 माइल। हाणे असांखे इहे 5000 माइल 6 महीननि जे अंदरि, दिसंबर में जंग ख़तमु थी आहे, जुलाई में सिमला जो मुआदो थियो आहे, ऐं दिसंबर ताईं यानी साल जे अंदरि, बसि हाणे साल जे अंदरि जेका ॻाल्हि असांजा इलाइक़ा असांखे मिलिया, असांजा तक असांखे मिलिया, असांजी नेक ऐं मक़दस जेका सरज़मीन आहे असांखे वरी मिली, त तव्हां सम्झो था त का इहा आसान ॻाल्हि ई, क्या इहा का मामूली ॻाल्हि ई? इहा का मामूली ॻाल्हि न ई, इहा का आसान ॻाल्हि न ई। इहा आसान मामूली ॻाल्हि हुजे हा, इहा आसान मामूली ॻाल्हि हुजे हा त 7 साल थी विया आहिनि और यहूदियुनि, 7 सालनि खां बि वधीक यहूदियुनि जेको अरबनि जूं ज़मीना जेके यहूदियुनि जे कब्ज़े में आहिनि, उहे अञा यहूदियुनि जे कब्ज़े में आहिनि, अञा ॻाल्हियूं थियूं हलनि। हाणे 3 हुते 4 जंगा थियूं आहिनि, इहे 4 जंगनि खां पोइ बि अञा इहे ॻाल्हियूं थियूं हलनि त काथऊं इज़राइल यहूदियुनि जी फ़ौजूं काथऊं पोइते थींदियूं ऐं अरबनि जूं फ़ौजूं काथऊं पोइते थींदियूं। उहे बि इन्हीअ जंग जूं
अॻिए जंग जूं न, उहे बि अञा बैतुल मक़दस जूं ॻाल्हियूं पियूं थियूं हलनि, बैतुल मक़दस जूं ॻाल्हियूं पियूं थियूं हलनि, गोलान जूं ॻाल्हियूं थियूं हलनि, ऐं सीनाई जूं ॻाल्हियूं थियूं हलनि, ऐं मग़रबी हिसो जेको आहे यॉर्डन जो, उन जूं ॻाल्हियूं थियूं हलनि। यहूदी चवनि था असां न निकिरंदासीं, यहूदी चवनि था असां पोइ ते न पवंदासीं, इहे असां जंग में फतह कया आहिनि, इहे हाणे असांजो हक़ आहे इन्हनि ते, अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं था कनि। बैतुल मक़दस ते कहिड़ो हक़ आहे यहूदनि जो? तॾहिं बि छो जो जंग में खटियो अथऊं, इन करे था चवनि। पर मां तव्हांखे चवां थो त न छड़ो पाकिस्तान जे मसइलनि में, न छड़ो असांजे मुल्क जी ॻाल्हियुनि में, पर इहो जेको बैनुल अक़वामी मसइलो आहे, इहो जेको मुस्लमाननि जो मसइलो आहे, इहो जेको दीन इस्लाम जो मसइलो आहे, इन लाइ बि पाकिस्तान में 22 फरवरी में कॉन्फ्रेंस थी थिए, जिते सभु मुस्लमान जा रहबर ईंदा, सभिनी मुस्लमाननि जा मुल्क जा लीडर ईंदा, ऐं उते असांजो जेको मुस्लमाननि जो मुतालबो आहे, जेको मुस्लमाननि जो मुतालबो आहे, बिल्कुलु जाइज़ मुतालबो आहे। बैतुल मक़दस जो मुतालबो न छड़ो अरबनि जो आहे, ऐं बैतुल मक़दस जो मुतालबो, बैतुल मक़दस जी सरज़मीन जेका पाक आहे, न छड़ो अरबनि जे लाइ पाक आहे, पर मुस्लमाननि जे लाइ बि पाक आहे, ऐं इन करे असांजो फ़र्ज़ु आहे, असां पंहिंजो फ़र्ज़ु अदा कंदासीं। इहा कॉन्फ्रेंस इंशा अल्लाह ताला थींदी, ऐं इन कॉन्फ्रेंस में असांजो जेको मौक़िफ़ आहे, उन मौक़िफ़ ते असां पंहिंजी पूरी कोशिशि कंदासीं, पंहिंजी पूरी जदोजहद कंदासीं, ऐं तव्हां महिरबानी करे दुआ कयो त इहा कॉन्फ्रेंस कामयाबु रहे, छो जो इहा हिकिड़ी तारीख़ी कॉन्फ्रेंस थींदी, हिकिड़ी वॾी कॉन्फ्रेंस थींदी, त इन में कामयाबी जे लाइ जे तव्हांजी हिमायत हूंदी, तव्हांजी दुआ हूंदी, त इंशा अल्लाह ताला इन ॻाल्हि में बि कामयाबु थींदासीं। छो जो इन जेका असांजी हितां जी सरज़मीन जेका थरपारकर जी ऐं शकरगढ़ जी सरज़मीन जेका असांखे पंहिंजे मुल्क जी प्यारी ऐं मुक़दस ज़मीन जेका असांखे वापसि मिली आहे, त उहा अलाह ताला जे फज़ल सां, पर तव्हांजी हिमायत, तव्हांजी महिरबानी, तव्हांजो तावनो इन हुकूमत सां, इन करे असां कोशिशि करे सघियासीं। ऐं हाणे बि तव्हांजी हिमायत सां ऐं तव्हांजी महिरबानी सां घणो कुझु थी सघंदो। पर न छड़ो ज़मीन वापसि आई, न छड़ो असांखे पंहिंजी ज़मीन मिली, पर तव्हांखे ख़बर आहे त जेको नुक़सानु थियो, जंग जो जेको नुक़सानु हो, जेका जंग जी बर्बादी जो जेको नुक़सानु, जेको फसलनि खे नुक़सानु, जिथे घरनि खे नुक़सानु, माल खे नुक़सानु, माइशियत खे नुक़सानु, उन नुक़सान जे लाइ बि पूरो करण जे लाइ वरी तामीरी कमु करणो पियो, वरी नए सिर इन्हनि जायुनि खे ठाहिणो पियो। इन्हनि जे लाइ रस्तनि जी वरी ज़रूरत पई, वरी ट्रैक्टरनि जी ज़रूरत पई, घरनि जी ज़रूरत पई। ऐं मां भाया थो, हाणे मूंखे यादि न आहे, पर शकरगढ़ में अञा इन हिकु साल जे अंदरि 20 करोड़ रुपया ख़र्च कया विया आहिनि, ऐं 20 करोड़ रुपया असां हुतां जे माण्हुनि खे ॾिना आहिनि। त बाबा हाणे वठो, वरी पंहिंजे घरनि खे ठाहियो, वरी पंहिंजे मुल्क खे ठाहियो, इहे ट्रैक्टर वरी हलायो, इहे ज़मीना जेके आहिनि, इहे ज़मीना जेके तव्हां जूं आहिनि, चङियूं ज़मीना जेके अहिड़ियूं ख़ुशगार ज़मीना आहिनि, इन्हनि ज़मीननि खे में तव्हां पोखियो, तव्हां इहो कणिक पोखियो, इन मौसम में कणिक असांजी वधे, पोइ वधीक जेको तव्हांजो आहे कमाद वग़ैरह, इन कयो, पैदावार वधायो। इन पैदावार वधाइण लाइ, हुन जा घर ठाहिण लाइ, ऐं हुते असां इहा कोशिशि था कयूं। हिते थरपारकर में 10 करोड़ रुपया, अधु जेको आहे, हुते 20 करोड़ रुपया, 20 करोड़ खां मथे हिते 10 करोड़नि जी मंज़ूरी ॾिनीसीं। हिननि 10 करोड़नि में तव्हांखे शायदि 4.5 करोड़ मिलिया आहिनि, अञा जेके ॿिया 5 करोड़ आहिनि उहे बि अव्हांखे मिलंदा, ऐं उहे बि अव्हांजे सुधारे लाइ मिलंदा, उहे वरी तव्हां रस्ता ठाहींदव, वरी उन्हनि में तव्हां पंहिंजा घर ठाहींदव। पर इहो त थियो मुल्क जो तामीरी कमु। पहिरियों ज़मीन वापसि मिली, ज़मीन वापसि मिलण में का आसान शइ न हुई, पर ज़मीन छड़ी वापसि न वरितीसीं, ज़मीन वापसि वठी ज़मीन खे ठाहियोसीं, ज़मीन खे ठाहियूं था, ज़मीन जो कमु था कयूं, ज़मीन जो तामीरी कमु पियो थो थिए। उन खां पोइ न छड़ो इहो, पर जिन खे मुतासिरीन हुया, जेके बि मुतासिरीन हुया, जिन खे बि असरु पियो, जेके हिंदुस्तान विया हितां, ऐं जेके हितां मीरपुर ख़ासि हैदराबाद कराची विया, मुस्लमान जेके हुया हितां मीरपुर ख़ासि हैदराबाद कराची विया, जेके अक़लियत जा हुया बाशिंदा, उहे हुन पासे हुया। हाणे असां चयो आहे उहे पाकिस्तानी आहिनि, ऐं जेके बि मुतासिरीन आहिनि
उन्हनि खे असां चयो आहे इहो तव्हांजो घरु आहे, इहा तव्हांजो इलाइक़ो आहे, इहे त थरपारकर उमरकोट, इते तव्हां अचो, इते तव्हां रहो। ऐं जेके पाकिस्तानी आहिनि जंहिंजी पैदाइश हितां जी आहे, जेके हितां जा आहिनि वॾी ख़ुशीअ सां उहे आया आहिनि। ऐं जेके मुतासिरीन मीरपुर ख़ासि, हैदराबाद, कराची, हर हिकु ख़ानदान खे हज़ार रुपयो हिते असां हुननि खे ॾिनो आहे त उहो पंहिंजो कारोबार शुरू कनि। कोई नथो चई सघे, कोन हितां बि चई सघंदो त मूंखे न मिलियो आहे, छो जे मंज़ूरी हितां जे लाइ, शकरगढ़ जे लाइ ऐं थरपारकर जे लाइ ॿिन्ही लाइ मिली हुई, हुतां जे लाइ बि हितां जे लाइ बि। तव्हां ॿिन्ही खे इन करे तव्हां ॾिसो त केतिरो तव्हां ते ख़र्चु पियो थो थिए, केतिरो तव्हां ते ख़र्चु पियो थिए। ऐं मां तव्हांखे यकीन थो ॾियारायां त असां पंहिंजे मुल्क खे ठाहींदासीं, असां पंहिंजे मुल्क खे वधाईंदासीं, असां पंहिंजे मुल्क खे ताक़तवर कंदासीं। इन जी ज़रूरत आहे, छो जे मूंखे इहो सख़्तु अरमान आहे, मूंखे इहो सख़्तु सदमो पहुतल आहे त इन जंग में असांजो वक़्तु न हो, असांजी हुकूमत न हुई, असां बि ॿाहिरि वेठा हुआसीं। पर इन जंग में जेको नुक़सानु थियो पाकिस्तान खे, जेके पाकिस्तान जे सालमियत खे नुक़सानु, पाकिस्तान जी इज़त खे नुक़सानु, पाकिस्तान जी गैरत खे नुक़सानु, इहो नुक़सानु मां कीअं थो बर्दाश्त करे सघां त असांजे मुल्क खे एतिरा अहिड़े क़िस्म जा नुक़सान थियनि। ऐं इंशा ताला असां जंग नथा चाहियूं, असां अञा ताईं का जंग शुरू न कई आहे, असां हिंदुस्तान सां का बि जंग शुरू न कई आहे। पहिरीं जंग कश्मीर जी हिंदुस्तान शुरू कई, ॿी जंग हिंदुस्तान शुरू कई, मौजूदा जंग हिंदुस्तान शुरू कई। असां जंग नथा चाहियूं, असां इंसाफ़ था चाहियूं। असांजा तनाज़ा आहिनि, उहे तनाज़ा जेके आहिनि उहे असां चाहियूं था त इंसाफ़ जे ज़रिए सां उहे हल थियनि, उन्हनि जे इंसाफ़ जे ज़रिए सां हुननि जो को न को असां का तरीक़ो ॻोल्हियूं त उहे ख़तमु थियनि। दुनिया में ॿिया जेके तनाज़ा आहिनि ख़तमु था थी सघनि, त इहे तनाज़ा बि ख़तमु था थी सघनि। असां सुकून जी ज़िंदगी था चाहियूं, असां चाहियूं था त हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जे विच में तलख़ी न हुजे, असां चाहियूं था हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जे विच में दुश्मनी न हुजे। हाणे ॾिसो था इन ज़माने में, इन दुनिया में, अॼुकल्ह जे दुनिया में वरी अॼु ख़बर ॾिसी असां अख़बारनि में पढ़ी आहे त वरी अमेरिका जो सदर मुमलिकत वरी रूस थो वञे। अॼु जी ख़बर आहे त ॾिसो तव्हां काफ़ी दुनिया में फ़र्क़ु अची वियो आहे त सदर मुमलिकत अमेरिका जो रूस थो वञे, रूस जो सदर मुमलिकत अमेरिका थो वञे। ईअं जेके अॻियां दुश्मन आहे, जेके माज़ीअ में दुश्मन आहे, हाणे उहो ॾिसनि था त मौजूदा वक़्त में एतिरी तरक़ी कई आहे, असला जेके आहिनि, जेके बारूद आहिनि, जेके हथियार आहिनि जंग जा, उन जंग जा हथियार जेके आहिनि, उन जंग जे हथियारनि में, मौजूदा जंग जे हथियारनि में दुनिया जी तबाही थी सघे। न छड़ो मुल्क थो खटी सघे जंग, मुल्क थो हाराए सघे, पर दुनिया थी तबाह थी सघे। इन करे जॾहिं दुनिया जी तबाही जो सुवाल आहे त पोइ जीत कंहिंजी आहे ऐं केरु थो खटे, केरु थो हाराए। जॾहिं सॼी दुनिया थी तबाह थिए, जॾहिं सॼी दुनिया थी नीस ते नाबूद थी पए, त कहिड़ो माण्हू कहिड़ी ख़ुशी थींदी, कहिड़ी ईअं चवंदो त मां पंहिंजो जेको मुंहिंजो मक़सदु हो मां उहो हल कयो। मक़सदु इहो त न हो हल करण जो त दुनिया बर्बाद थी वञे। त मौजूदा जंग ऐं ॿियनि माज़ी जे जंगनि में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे, वॾो फ़र्क़ु आहे। इन करे असांखे ख़्यालु करणु घुरिजे। इहो साॻियो ई ख़्यालु आहे जेको हाणे अरब ऐं यहूदी था कनि। छो अरब ऐं यहूदियुनि 4 जंगियूं कयूं आहिनि, हाणे 4 जंगनि खां पोइ ऐं जंग सां हुननि जो को मसइलो हल न थियो। उहे साॻा ई मसइला लॻा पिया आहिनि, उहो साॻियो बैतुल मक़दस जो मसइलो लॻो पियो आहे, उहो साॻियो ई जेके मक़बूज़ा इलाइक़ा आहिनि अरबनि जा, अञा उहे अरबनि जे हथनि में न आया आहिनि। त पोइ ॻाल्हि बि जेका आहे उहा बि नथी थिए ऐं नुक़सान बि थो थिए। त इन करे हाणे इहो फ़ैसिलो थियो, मौजूदा फ़ैसिलो थियो, जंग बंदीअ जो फ़ैसिलो थियो, जंहिंमें मिस्र जे सदर ऐं इज़राइल जे वज़ीर आज़म जो पाण में इहो मुआदो थियो आहे ऐं उहो चवनि था त हाणे अञा अॻिते ॻाल्हि वधंदी ऐं अञा असां अमुन सां, पुरअमन सां, सुकून सां असां पंहिंजो फ़ैसिलो हल कंदासीं। असां इन ॻाल्हि जो ख़ैरु मक़दम था कयूं जे उहो फ़ैसिलो हल करे सघनि, पर इहा सॼी ॻाल्हि सॼी दुनिया थी ॼाणे, सॼी दुनिया खे ख़बर आहे त वरी का जंग थी त ॿिन्ही मुल्कनि जी तबाही थींदी। हिते बि हिंदुस्तान ऐं पाकिस्तान में जंग वरी थी त ईअं न थींदो त थरपारकर जो इलाइक़ो हिंदुस्तान जे हथनि में ईंदो, न त शकरगढ़ जो इलाइक़ो हिंदुस्तान में ईंदो। हाणे वरी अहिड़ी का बेवकूफ़ी जी ॻाल्हि थी,
अहिड़ी का ॻाल्हि थी ऐं जंग थी त मां थो तव्हांखे चवां त ॿिन्ही मुल्कनि जी तबाही थींदी, ॿिन्ही मुल्कनि जी ॿई मुल्क ग़र्क़ थींदा। छो जो असां इहा असां नथा चाहियूं, असां नथा चाहियूं त जंग थिए, पर ईअं न सम्झनि के त असां जंग खां डिॼूं था। जंग नथा चाहियूं, पर जे जंग थी त अहिड़े क़िस्म जी जंग न थींदी। इन जंग में जेका थी त पोइ तबाही थींदी ॿिन्ही मुल्कनि में। पोइ बि जेका ॿिन्ही मुल्कनि जी तबाही थी त हासिलु छा कयोसीं? हुननि छा हासिलु कयो? असां छा हासिलु कयो? इहो त मतिलबु न हो त तबाही हासिलु कयूं। इन करे मां चयो आहे, इन करे असां शिमला में मुआदो कयो, इन करे असां दिल्ली जो मुआदो कयो, पर असां का मसलियत न कई। ईअं न आहे त असां मुआदा कयासीं ऐं मुल्क खे नुक़सानु पहुचायोसीं। कंहिं बि सूरत खान में ईअं न थींदो। मुंहिंजी ज़ात खां ईअं नथो थी सघे त मुल्क खे नुक़सानु पहुची मुआदो कंदासीं, कॾहिं न थींदो, क़तन न थींदो त मुल्क खे नुक़सानु पहुची। पर मुल्क बि रहे, मुल्क जी इज़त बि रहे, मुल्क जो मुफ़ाद बि थिए, मुल्क जो फ़ाइदो बि थिए, ऐं जंग न थिए। जंग खां सवाइ को फ़ैसिलो थिए न त थी सघे, न त उहा कोशिशि कनि त उन में कंहिंखे इतराज़ थो थी सघे, उन में कंहिंखे पोइ इतराज़ नथो थी सघे त मुल्क जी तरक़ी बि थिए, मुल्क जा माण्हू बि ख़ुशि थियनि, असां फ़ख़ुर सां पंहिंजो मथो बि मथे करे सघूं ऐं चऊं ख़ुशीअ सां असांजा मसइला हल थिया आहिनि, असां कामयाबु थिया आहियूं ऐं जंग बि न थिए त पोइ इहे बि ॻाल्हियूं थियूं सघनि। ईअं न आहे नथियूं थी सघनि। त जंग जे असां इन करे ख़िलाफ़ आहियूं। मौजूदा वक़्त जंग में त ॿिन्ही मुल्कनि जी तबाही थींदी। जे अमेरिका थी महसूसु करे ऐं जे रूस थी महसूसु करे, जे चीन थी महसूसु करे, जे अमेरिका थी चीन सां महसूसु करे, जे यूरोप थो महसूसु करे, जे इज़राइल ऐं अरब था महसूसु कनि, त आख़िर हाणे उहो ॾींहुं बि आयो आहे 26 सालनि खां पोइ त हिंदुस्तान जा अवाम ऐं हिंदुस्तान जी हुकूमत ऐं असां महसूसु कयूं त जंग जे थिए त हुननि जी जीत न थींदी, जंग जे थींदी त ॿिन्ही मुल्कनि जी तबाही थींदी। ईअं न थींदो जे अॻे हो चवनि था असां खटियासीं, न खटंदा, खटी न सघंदा, छो जो बहादुरी सां असांजा माण्हू विढ़ंदा, बहादुरी सां असांखे विढ़णो पवंदो, हर कुर्बानी करणी पवंदी। इन करे जंग को जवाबु न आहे, जंग को जवाबु न आहे। जंग न थींदी, जंग में असां पंहिंजे मक़सदु हल न करे सघंदासीं। मक़सद जेके असांजा आहिनि जॾहिं हल नथा थियनि पोइ तबाही जो राह छो वठूं, पोइ तबाही जो राह छो वठूं। इन करे असां चाहियूं था त पुरअमन तरीक़े सां, मुज़ाकरात सां, मुफ़ाहिमात सां फ़ैसिला थियनि ऐं इन्हनि फ़ैसिलनि लाइ, इन्हनि ॻाल्हियुनि लाइ असां तयारु आहियूं। असां शिमले में मुआदो कयो, कहिड़ो नुक़सानु पहुतो पाकिस्तान खे, कहिड़ी ॻाल्हि थी जंहिंमें मुल्क खे नुक़सानु पहुतो? असां चयोसीं कश्मीर जो मसइलो आहे, उन मसइले ते असां बीठा आहियूं, उहो असांजो असुली मसइलो आहे। ईअं न आहे त असां कश्मीर ते मसलियत कईसीं, दिल्ली जो मुआदो कयोसीं, दिल्ली जे मुआदे में कहिड़ो नुक़सानु पहुतो पाकिस्तान खे? हाणे बि असां गुफ़्तगू करण जे लाइ ऐं ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं, पर असांजे जेके हक़ूक़ आहिनि उन्हनि खे असां महफ़ूज़ रखी ॻाल्हाईंदासीं। असांजो जेको दाइरो आहे, क़ौम जो दाइरो, असांजे मुल्क जी हाकमियत जो जेको दाइरो आहे, उनखे महफ़ूज़ रखी ॻाल्हाइण लाइ असां तयारु आहियूं ऐं असां तयारु रहंदासीं। छो जो दुनिया जो क़ाइदो इहो आहे, दुनिया जी फ़िज़ा इहा आहे, सॼी दुनिया हिकिड़े पासे वञी थी सघे, असां नथा चई सघूं असां ॿिए पासे वेंदासीं। असांखे टियों को पासो न आहे, हिकिड़ो ई आहे तरीक़ो, हिकिड़ो ई रस्तो आहे, हिकिड़ो ई पासो आहे, उहो आहे त इन फज़ीलत सां ऐं इन गुफ़्तगू सां, मुज़ाकरात सां इहे फ़ैसिला थी सघनि। मां छो थो तव्हांखे इहा ॻाल्हि तक़रीर कयां? मां अहिड़ी तक़रीर अञा हिते न कई आहे इन मौजूदा दौरे में, मां मौजूदा दौरे में तक़रीर न कई आहे छो जो तव्हां मुतासिरीन आहियो जंग जा, छो जो तव्हांखे नुक़सानु पहुतो जंग में। इन करे मां तव्हांखे ख़ासि तो इहा तक़रीर कयां ऐं ख़ासि करे उमरकोट में, मशहूरु शहर में, तारीख़ी शहर में। मां उमरकोट जे तारीख़ी ऐं मशहूरु शहर खे कीअं थो विसारे सघां? आख़िर इहो उन जी मशहूरी बि उन ज़माने में थी जॾहिं हुमायूं जी जंग में हुमायूं खे दिल्ली छॾिणो पियो, दिल्ली खां वञे पियो अॻिते, मथे पियो वञे, काबुल जे पासे पियो वञे, हिते उमरकोट में आयो ऐं अकबर जी पैदाइश थी। अकबर हिकिड़ो वॾो बादशाह हो, वॾो बादशाह हो, काबिल हो, दानिश्वर हो। अकबर जहिड़ी असांजे तारीख़ में अकबर जहिड़ी शख़्सियत कम मिलंदियूं, हिन उमरकोट में पैदाइश हुनजी। इन करे हे उमरकोट मशहूरु शहर आहे, हितां जा माण्हू हुननि अॻे बि पंहिंजे मुल्क लाइ, पंहिंजे क़ौम लाइ विढ़िया आहिनि। पर हाणे उहो अकबर जो ज़मानो न आहे, हे हुमायूं जो ज़मानो न आहे, हे मौजूदा वक़्तु आहे। इन वक़्त में असांखे पंहिंजे मुल्क जी तरक़ी, असांजे मुल्क खे पाण खे मज़बूत करिणो आहे, सभिनी खे ख़ुशि रखिणो आहे, अक्सरियत ऐं अक़लियत ॿिन्ही खे ख़ुशि रखो। जेके पाकिस्तानी आहिनि,
मां तव्हांखे यकीन थो ॾियारां हिफ़ाज़त थींदी सभिनी पाकिस्तान जी हिफ़ाज़त थींदी छो तव्हां पाकिस्तानी आहियो तव्हां असांजी क़ौम आहियो असांखे सॼी क़ौम जी परवरिश करणी आहे सॼी क़ौम जी हिफ़ाज़त करणी आहे इन करे मुंहिंजा अज़ीज़ साथियो दोस्तो मां तव्हांजो वॾो वक़्तु वरितो आहे मां हिते न आयो आहियां त आराम करणु आयो आहियां मां हिते न आयो आहियां त वेही पंहिंजे दोस्तनि सां वेही गरम चांहियूं पीआं मां हिते ॿिए कंहिं मक़सद सां न आयो आहियां मां हिते कंहिंजी ज़मीन ॾिसणु न आयो आहियां मां हिते कंहिंजी ज़मीन वठणु न आयो आहियां मां हिते पोरियो करणु आयो आहियां मां हिते न आहियां त भॼी आयो आहियां ताशकंद खां ऐं इन करे मां ॿ महीना सिंध में रहंदुमि छो जो पंजाब मां वञी नथो सघां छो जो ताशकंद जो मां करे आयो आहियां मुआइदो इन करे जे हिकिड़े साबिक़ा सदर जॾहिं ताशकंद में मुआइदो करे आयो ऐं पोइ हुनखे मशवरो माण्हुनि ॾिनो त वञी सिंध वञी लिकी पओ 2 महीना मां हिते सिंध में लिकणु न आयो आहियां मां हिते सिंध में कमु करणु आयो आहियां छो मां अहिड़ा मुआइदा मुंहिंजे ज़ात अहिड़ा मुआइदा न कया न मां करे थो सघां अहिड़ा मुआइदा मां हिन मुल्क में आयो आहियां छो जे तव्हां ॾिसो था त हिकिड़े पासे ॾांहुं तरक़ी जा सुवाल आहिनि हिकिड़े पासे ॾांहुं जंग जूं ॻाल्हियूं आहिनि मां शकरगढ़ जो दौरो कयो आहे पर हिननि 3 सालनि में मां थरपार करणु न आयो आहियां मां उमरकोट न आयो मां छाछड़े न वियो आहियां नंगर पाकर न वियो आहियां 3 सालनि जे अंदरि मां न वियो आहियां 2 दफ़ा मां शकरगढ़ जो दौरो कयो आहे ऐं हिते बि मूंखे अचिणो हो छो जो मुतासिरीन हो हिते असरु पियो हो जंग जो ऐं इहो मूंखे पंहिंजे अखियुनि सां ॾिसणो हो ॿियो तव्हां सां मिलणो हो गुफ़्तगू तव्हां सां करणी ऐं टी ॻाल्हि जेके मुल्क जा अनासर दुश्मन आहिनि जेके नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं था कनि जेके दुनिया खे सम्झी नथा सघनि जेके सम्झनि था त बसि असां बि हाणे वॾियूं शयूं थींदासीं वॾियूं शख़्सियतूं थींदासीं इन करे पंहिंजे ज़ात जे लाइ जेके ज़ात परस्त आहिनि जेके मौक़े परस्त माण्हू आहिनि जेके जो पंहिंजो छड़ो मुफ़ाद था ॾिसनि उहे चवनि था असां हिते बि हिकिड़ो पंहिंजो देश ठाहींदासीं पंहिंजो देश आहे पाकिस्तान देश आहे पर पाकिस्तान असांजो देश न आहे पाकिस्तान असांजो वतन आहे पाकिस्तान असांजो वतन आहे पाकिस्तान असांजी क़ौम आहे असां छो अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कयूं हिंद सिंधु देश बांग्लादेश त पोइ असां अस्सलाम वालेकुम छो था चऊं पोइ असां नमस्ते बि चऊं पोइ नमस्ते चवणु घुरिजे पोइ अस्सलाम वालेकुम न चवणु घुरिजे इहे साहब जेके आहिनि हिननि जी साज़िशनि खे असां पामाल कयूं त तव्हांखे ॿुधायूं त हे तव्हांजी दुश्मनी था कनि हे पाकिस्तान जी छड़ी दुश्मनी नथा कनि हे ख़ुदि परस्त माण्हू आहिनि हे मौक़े परस्त माण्हू आहिनि कॾहिं हिकिड़ी ॻाल्हि था कनि कॾहिं ॿी ॻाल्हि था कनि कॾहिं पाकिस्तान जी ॻाल्हि था कनि कॾहिं हिंदुस्तान जी ॻाल्हि था कनि कॾहिं पंहिंजे सिंधु देश जूं ॻाल्हियूं था कनि न ईअं न थींदो कंहिं बि सूरत में न थींदो तारीख़ में लिखियलु आहे न थींदो असांजी तक़दीर में लिखियलु आहे न थींदो असांखे पाकिस्तान खे ठाहिणो आहे पाकिस्तान ठहंदो ऐं इंशाअल्लाह ताला तव्हांजी कोशिशुनि सां ठहंदो ऐं इहे जेके बि साज़िशूं आहिनि जेके बि मनसूबा आहिनि इहे नाकामयाब वेंदा छो जो तव्हां हिननि खे नाकामयाब कंदव तव्हां हिननि खे कामयाब न करणु ॾींदव ख़ासि करे मुंहिंजी अपील शागिर्दनि खे आहे मुंहिंजा अज़ीज़ मुंहिंजा पुट मुंहिंजा तव्हां जे लाइ त असांखे केतिरी इज़त आहे मां तव्हांखे पंहिंजो पुटु थो सॼां मुंहिंजी नियाणियूं जेके आहिनि असां तव्हांजी ख़िदमत कई आहे असां तव्हांजी ख़िदमत कंदासीं तव्हां हिननि जे ॾचे में न अचो हे ॾचा हे तक़रीरां करे जज़्बाती तक़रीरां करे चवंदा असांखे नौकरियूं नथियूं मिलनि असांखे हे नथो मिले असांखे हो नथो मिले इन करे मुल्क खे तबाह कयो ऐं जे मुल्क खे तबाह कंदो त कहिड़ियूं नौकरियूं तव्हांखे मिलंदियूं किथे पोइ नौकरियुनि जी ज़मानत थींदी जे बांग्लादेश में चवंदा त असांजो बांग्लादेश थींदो त पोइ असांजा सोनार बांग्लादेश थींदो त सोन त बांग्लादेश में न रहियो काॾे वियो उहो सोन छो था माण्हू उते बुख मरनि छो नथियूं उते नौकरियूं मिलनि छो न उते तरक़ी थी थिए छो तव्हांजा माण्हू हाणे ख़ुशि न आहिनि छो बेचार थिया आहिनि ऐं बेचैन थिया आहिनि त इहे ॻाल्हियूं जेके आहिनि इन ॻाल्हि में तव्हां नथा फासे सघो मां तव्हांखे चवां थो त ॿियो को चारो न आहे ॿी का ॻाल्हि थी नथी सघे ऐं थी नथी सघे इन करे मां पंहिंजे ख़ासि करे नौजवान दोस्तनि खे चवंदुमि भाउरनि खे चवंदुमि त तव्हां ख़्याल सां कमु वठो तव्हां पंहिंजे मुल्क जे मुफ़ाद खे ॾिसो तव्हां पंहिंजे मुल्क जी इज़त खे ॾिसो कहिड़ा मुल्क आहिनि जेके पंहिंजे मुल्क जे ख़िलाफ़ु ॻाल्हियूं कंदा कहिड़ा उहे लीडर आहिनि जेके पंहिंजे अवाम जा लीडर सॾाए चवंदा त पंहिंजे बानी पाकिस्तान जंहिं मुल्क ठाहियो जंहिं पाकिस्तान जंहिंजी सॼे बरे सगीर जे मुसलमाननि हिमायत की त अहिड़नि माण्हुनि जे ख़िलाफ़ु जिन हाणे इहे तक़रीर कनि उन वक़्तु पाण उहो सॾाईंदा असां क़ाइदे आज़म जा सिपाही सलार आहियूं
उहो वक़्तु जॾहिं क़ाइदे आज़म जा सिपाही सालार, उहो वक़्तु जॾहिं क़ाइदे आज़म जा अदना वर्कर हुआ, उहो वक़्तु जॾहिं क़ाइदे आज़म सां वर्किंग कमेटी में वेहंदा। हाणे वरी चवनि था त क़ाइदे आज़म जी शख़्सियत जेका आई उन नुक़सानु पहुचायो। कहिड़ो नुक़सानु पहुचायो? नुक़सानु तव्हां ॾिसो, तव्हां भेटे ॾिसो, पाकिस्तान जी हालत खे भेटियो, हिंदुस्तान सां मिलायो, हर ॻाल्हि में ॾिसो, कहिड़ी बि ॻाल्हि हुजे बांग्लादेश सां मिलायो, ॾिसो हिते आहे। हा, मां चवां थो त आमरियत हुई, मां चवां थो नाइंसाफ़ियूं थियूं, पर दुनिया में ईअं थींदो आहे। पर जेका नाइंसाफ़ी आहे, न त को अहिड़ो ज़ुल्म आहे त पोइ छा कंदी आहे क़ौम? पंहिंजी क़ौम खे, पंहिंजे मुल्क खे त दफ़नाईंदी नाहे, पंहिंजे मुल्क खे त न मारींदी आहे। पोइ उहे माण्हू कंदा आहिनि, जदोजहद कंदा आहिनि, उहे कोशिशि कंदा आहिनि, उहे महिनत कंदा आहिनि त मुल्क जी हालत बहितरु थिए, त मुल्क जी हालत चङी थिए। ईअं न आहे त पाण खे फांसी ॾींदा, त मुल्क खे फांसी ॾींदा, त मुल्क खे, पंहिंजे मुल्क जी तक़दीर खे क़बर में विझंदा। इहो त न थींदो आहे। दुनिया, असां बि जॾहिं आमरियत जो मुक़ाबिलो कयोसीं, असांखे बि उहो ज़मानो न पियो वणे जेका नाइंसाफ़ी पई थिए, जेको इस्तेहसाल पियो थिए। त उन वक़्त में बि असां आख़िर छा चयोसीं त असां पंहिंजे मुल्क में रही मुल्क जूं हालतियूं सुधारींदासीं, क़ुर्बानियूं कंदासीं, मुल्क खे चङो कंदासीं। ईअं न चयोसीं की मुल्क खे भञंदासीं, ईअं न चयोसीं मुल्क खे तबाह कंदासीं। त इहे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इन करे मां हिते आयो आहियां, छो मूंखे अचिणो, छो जंग जो मुतासिरीन इलाइक़ो आहे। 3 सालनि खां मां हिते न आयो आहियां। इन करे मां आयो आहियां त मूंखे सॼे मुल्क जो दौरो करिणो आहे, ऐं हितां जो दौरो थो कयां। ऐं इन कम लाइ आयुमि जो हे जेके साज़िशूं पियूं थियूं थियनि, हे जेके सालगिरह जूं ॻाल्हियूं पियूं थियूं थियनि, हे जेके थोरियूं घणियूं तक़रीरां पियूं थियनि, त इहे मुल्क लाइ नुक़सानकार आहिनि। पर मां तव्हांखे चवां थो, जमहूरियत हुजे न हुजे, मुल्क जी सालमियत पहिरियों थी अचे। इहे ॻाल्हियूं ॿियूं आहिनि। मुल्क जी हाकमियत, मुल्क जी सालमियत, मुल्क जी बका सां मां कंहिंखे खेॾणु न ॾींदुमि। कहिड़ी बि ज़ात हुजे, केरु बि हुजे, मां हुनखे मुल्क जी बका सां खेॾणु न ॾींदुमि। इन करे जिन माण्हुनि मूंखे, मुंहिंजे ख़िलाफ़ु, मुंहिंजे ज़ात जे ख़िलाफ़ु कुझु बि चवणो अथनि त चवनि, उहो मां बर्दाश्त थो करे सघां। केतिरी बि बेहुरमतीअ सां, केतिरी बि ज़लील ॻाल्हियूं करणु था घुरनि, उहे करे था सघनि, उन्हनि खे इजाज़त आहे। पर पाकिस्तान, बानीअ पाकिस्तान जे ख़िलाफ़ु ऐं पाकिस्तान जे ख़िलाफ़ु मां कंहिं बि ज़ात खे ईअं न आज़ादु छॾींदुमि। जेके मजाल आहे हुननि खे जे पाकिस्तान जे ख़िलाफ़ु था ॻाल्हाए सघनि ऐं पोइ सम्झी था सघनि त असां आज़ादी सां था ॻाल्हाए सघूं। एतिरा बहादुर आहिनि त पोइ हिकिड़ी बहादुर हुकूमत सां टकराइनि ऐं ॾिसनि त पोइ छा नतीजो आहे इन जंग जो। त उन्हनि खे पछताइणो पवंदो जेके अहिड़ी क़िस्म जी जॾहिं तक़रीर करणी आहे त सम्झी तक़रीर करणु घुरिजे। हाणे मां थो तक़रीर कयां, मां सम्झी ॻाल्हायां थो, मां जेको अल्फाज़ थो इस्तेमालु कयां, मूंखे ख़बर आहे मां छा थो चवां। न, हे त पहिरियों ॻाल्हाए पोइ वञी वीचार कंदा त अरे हाणे छा चयोसीं। हे इहा ॻाल्हि ईअं न थींदो। अहिड़ी क़िस्म जी हरकत, अहिड़ी क़िस्म जी ॿाराणी असां नथा बर्दाश्त करे सघूं। सम्झी ॻाल्हाइनि, कानून जो एहतराम कनि, मुल्क जो एहतराम कनि, मुल्क जी इज़त जो एहतराम कनि, पोइ हर कंहिं शख़्स खे आज़ादी आहे तक़रीर करण जी। पर इहा आज़ादी कहिड़ी बि जमहूरियत नथी ॾेई सघे, कहिड़ी बि हुकूमत नथी ॾेई सघे। त जंहिं मुल्क ठाहियो, जंहिं लिग डील जेको असांजो लीडर रहियो, जेको मुल्क मुसलमाननि जो क़ाइद रहियो, जंहिंजी इज़त तारीख़ में आहे, ऐं जंहिं मुल्क सभिनी खां वॾो मुसलमाननि जो हिकिड़ो मुल्क ठहियो, त इहे माण्हू, इहे मौक़े परस्त माण्हू जॾहिं हिकिड़े ॾींहुं पाकिस्तान जो नारो, ॿिए ॾींहुं हिंदुस्तान जो, 3 ॾींहुं बांग्लादेश जो, 4थे ॾींहुं जो ॿिए कंहिं देश जो जेको नकुल कनि, हे नकुल कनि। आख़िर असांजी ज़बान न आहे, आख़िर उर्दू न आहे, आख़िर सिंधी न आहे, आख़िर अरबी न आहे, आख़िर तुर्की न आहे, आख़िर ईरानी न आहे, न संस्कृत जो नकुल कनि ऐं देश जूं ॻाल्हियूं कनि। ऐं उहे बि जॾहिं हुननि ठाहियो, हुननि पंहिंजे देश खे काॾे वठी विया, हे कीअं ठाहे सघंदा? हिननि खे असां ठाहिणु न ॾींदासीं, हिननि खे पाकिस्तान जी आवाम ठाहिणु न ॾींदी। ऐं जंहिं साज़िशूं हुते बलूचिस्तान में ऐं सरहद में असां हुननि जो मुक़ाबिलो कयो आहे ऐं हुननि खे असां मुंहुं ॾिनो आहे, ईअं हिते बि ईअं ई थींदो। ऐं इन करे तव्हांखे मां आगाह थो करणु घुरियां त तव्हांखे बि इन्हनि माण्हुनि खे रद्द करणो पवंदो, तव्हांखे इन्हनि माण्हुनि खे परे करणो पवंदो, तव्हांखे हिननि खे वेझो न अचणु ॾियणु घुरिजे। आख़िर में मां वरी अव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। तव्हांजूं दरख़्वास्तां जेके आहिनि, महिरबानी करे हिते DC खे ॾियो, SP साहिब खे ॾियो, मां तव्हांजूं दरख़्वास्तां पाण सां वठी वेंदुमि। अस्सलाम वालेकुम।